हेलो अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजो दोस्त मुसविर लाशारी। असां वटि जेके पेरेंट्स हूंदा आहिनि उन्हनि जो असांजी लाइफ में ॾाढो इम्पोर्टेंट हिकिड़ो पार्ट हूंदो आहे। सही आहे। जीअं नंढे हूंदे बाबा हमेशह अम्मा खे चवंदो आहे, ओ भागन भरी छोकिरे विञायो आहे इन खे साफ़ कराए। सही आहे। माना बाबे जो इहो हूंदो आहे। माउ जो इहो हूंदो आहे, लख लानत थी छोरा, सॼो ॾींहुं मूंखे रतु कयो थी, सॼो ॾींहुं नवां हाणे हाणे कपिड़ा पाराया आहिनि तोखे। अम्मा एतिरी जो सम्झ हुजे हा त पोइ असां इहे कयूं ई छो आहे। पर उहो पंहिंजे डायलॉगनि उहो ऐं उस्ताद वरी मानी खाइणु कॾहिं विसरी आहे तोखां जो तूं होमवर्क विसारे आयो आहे, या माना अहिड़ी टाइप जा हर कंहिंजो हिकिड़ो मख़सूस जुमिलो हूंदो आहे। सही आहे। जीअं कमदार जो जुमिलो हूंदो आहे, साईं छोकर जेका आहे उहा इहा नबन जी धीअ आहे, पोइ चई त भला रिश्ते जी ॻाल्हि कयूं ने। माना हर कंहिंजो हिकिड़ो तकिया कलाम हूंदो आहे, हिकिड़ो हर कंहिंजो हूंदो आहे। ऐं भाइर जेके भेनरियूं हूंदा आहिनि, जेको नंढो नंढो भाउ या भेण हूंदी आहे, उहो चवंदा आहिनि उनखे माना सभु चढ़ाईंदा आहिनि, तोखे त असां लधो होसीं ढेर तूं असांजो थोरो ई आहियां, तूं असांजी थोरो ई आहे, तोखे असां लधो होसीं, तूं असांजी असली भेण भाउ न आहे। उन्हनि जे लाइ वरी वीचारनि जे लाइ इहो माना हिकिड़ो वॾो आज़ारु हूंदो आहे। उन खां अलावा जेको नंढो भाउ हूंदो आहे या भेण हूंदी आहे, उनखे हर कोई फलाणा इहो टीरा कमु त करे आहे, फलाणा पाणी त पीआर, टीरा हे त कमु करे आहे, माना ॼणो हिकिड़ा नौकर न सॼा। उन खां अलावा जेके असां वटि माना पाड़े वारा हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि भाउ तव्हां अॼु ताईं कुझु न घुरियो आहे, पहिरियों दफ़ो तव्हांखे कमु था चऊं। हालांकि हर दफ़े इहो ई कमु चवंदा आहिनि, तव्हांखे त कॾहिं बि को कमु न चयो आहे, हिन दफ़े तव्हांखे इहो कमु था चऊं पिया। माना शर्म सरी सफ़ा न हूंदी अथव, छो जो हर कम जे लाइ चवंदा आहिनि हे तव्हांखे असां पहिरियों न चयो आहे। ऐं जेका माई हूंदी आहे, वाइफ हूंदी आहे, उहो चवंदी आहे मां अॼु ताईं तव्हां खां कुझु न घुरियो आहे, अॼु पहिरियों दफ़ो मां तव्हांखे चवां थी त मुंहिंजो हे माना कमु पूरो कयो। अड़े सॼी ज़िंदगी मुंहिंजी गुज़री वई आहे तुंहिंजा कम कार करण में, वरी चए थी त मां अॼु ताईं कुझु घुरियो ई न आहे। इहा कहिड़ी फज़ीलत आहे। ईअं ई वरी जेको वॾो भाउ हूंदो आहे, उन जे लाइ मथो चवंदो आहे माना त पीउ खां पोइ तूं जेको आहे, मां तव्हांखे बाबे खां पोइ भाउ जी नज़र सां न पीउ जी नज़र सां ॾिठो आहे। त इहे सभु शयूं हूंदियूं आहिनि जेके असां वटि सिंध में, या सिंध में मुंहिंजे ख़्याल में असां जेको हे माना पूरो पाकिस्तान आहे, इंडिया आहे, इन टाइप जे सोसाइटीज़ में हूंदो आहे।